वली हजरत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा चो सुभान अल्लाह जेको लुआरी शरीफ में सुतो पियो जॾहिं उन्हनि जी ख़िदमत में भिटाई साहब आयो हो त भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह खलीफे के चयो त साईं खे ॿुधाए त अब्दुल लतीफ़ भिट खां आयो आहे। खलीफे वञी अंदर चयो क़िबला अब्दुल लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिट खां आयो आहे। साईं जन फरमायो था बा शाह साहब खे वेहारियो चओसि त आऊं वांदो थिया त तव्हां सां मिला थो। छा कयां ॻाल्हायो बाबा। खलीफ़े अची ॿुधायो साईं जन फरमायो आहे त अवी वेहो ऐं वांदो थिया तव्हां खे घुरायां था। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया बाबा साईं जन छा वेठे कयो न को साईं गाल करे न को साईं माल जी कुतर करे न को साईं मुंहिंजा दोस्त को घर जो कमकार करे छा थो जैसे मुराक़बे में वेठो छा में वेठो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाए थो इन्हीअ मां वांदो थींदो ई कोन। माण्हू कमकार करे वांदो थी पवे घर जो कम करे बनीअ जो कम करे दुकान जो कम करे वांदो थी वेंदो पर जेको अल्लाह जे ज़िक्र में कंधो हेठि कयो वेठो आहे मूना तूर सीना सदा सदा से गोड़ा उठा लगा पिया हन कंध गोदर में आ अखियूं बंद हन जुबान बंदा। मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो न हथ चुरन न पेर चुरन न जुबान चुरे न अख खुले दिल पई चवे अल्लाहु अल्लाहु चओ अल्लाहु अल्लाहु ज़ोर सां अल्लाहु 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 अल्लाहु। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह फरमाए थो ओ खलीफा जी साईं इन्हीअ मां वांदो थींदो ई कोन को आऊं अंदर हलां थो मूंखे छॾ त आऊं हलियो वञा जैसे आऊं तव्हां खे कोन थो रोकियां। शाह साहब रहमतुल्लाह अलैह अंदर हलियो आयो। सुल्तान औलिया खे क़द्र हो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ खे उथी था बर्बादाई। शाह साहब रहमतुल्लाह अलैह खे फरमायोसीं कीअं अचणु थियो आहे जैसे आऊं तव्हांजो तालिब थियण आयो आहियां। छा थियण आयो आहियो? हज़रत सुल्तान औलिया रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था बहाओ असांजो नक्शबंदी तरीक़ो आहे असांजे तरीक़े में साज़ कोन्हे ये चपियूं तोसां साण हन तंबूरो तोसां साण आहे असांजे तरीक़े में इहो आहे ई कोन को। जेकॾहिं तूं असांजे तरीक़े में अची थो त पोइ तोखे इहे सभु साज़ सुरूद छॾणा पवंदा। तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन तंदू जी तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन ओ सुताई सूहन नंढ इबादत तन जी। इहो काठ जो तंबूरो कद्दूअ जो तंबूरो पितल जी ट्रामे जी तार काठ जी गनी इहा कम जी कान्हे काहे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन। असांजे तरीक़े में तोखे दिल खे तंबूरो करणो पवंदो ही तंबूरो तोखे छॾणे अचणो पवंदो। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह खे ॻाल्हि दिल सां लॻी वई चई भला मूंखे इजाज़त मिले हे टड़ टपड़ खलीफ़ा पाण सां वठी आयो आहियां इहे सभु ॻोठ छॾे मोटी अची साईं जन जो मुरीद थींदुसि। साईं चयो तव्हांखे इजाज़त आहे। जमल भिटाई साहब हलियो त हज़रत शाह सुल्तान औलिया पंहिंजे कुल्हनि जी अजरक लाहे मथां खणी रखियसि। तंहिंजी माना त इहो पंहिंजे मुल्क में 250 साल 300 साल खां पुराणो रिवाज आहे जो इहा ओढ़ाणी कंहिंखे ॾिबी आहे।
या कंहिंजी इज्जत कबी आहे, कंहिंजो मान वधाइबो आहे। हालांकि अॻे खे ज़रूरत न हूंदी आहे, पर हू पंहिंजे तॾे जो मज़ा जो त ख़्यालु करे हुनखे ओठाणी ओढ़ाईंदा आहिनि। हुन ओढ़ाणी ओढ़ी कुदरत मोजी ख़ुदा जी भिटाई साहब जो इरादो कुझु ॿियो हो, अल्लाह जी मर्ज़ी कुझु ॿी हुई। शाह साहब रहमतुल्लाह अलैह भिट ते पहुतो, सुल्तान औलिया जहान छॾे खबर पई मोटी आयो, मोटी करे हाज़री भरे मज़ार तां वापस वयो। माण्हू पुछनि था छा हो जी तो सेमू ॾिठा मां जमी ॾिठो प्रीअ खे, सेमू ॾिठा मां जमी ॾिठो प्रीअ खे, तनी सजी काय करे न सघां ॻाल्हाड़ी। सारी जिंदगी शाह साहब रोंदो हो, सारी जिंदगी शाह साहब खे अफ़सोस रहिजी वियो। हा जेकर मां बैयत थी अचां हा, बुज़ुर्ग जे हथ ते हथ मिलाया हा, अहिड़ो माण्हू मूंखे कोन मिलंदो जंहिं ज़मीन ते वेही हिन अखियुनि सां अल्लाह ॾिठो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। शाह साहब जहिड़ो आरिफ, शाह साहब जहिड़ो वली जमल आख़िरी मरण जो टाइम थियो आहे, उन टाइम ते वसीयत करे थो माइटनि खे बाबा मूंखे ॿियो कफन न ॾिजो, हे हज़रत सुल्तान औलिया वारी ओढ़ाणी मुंहिंजे कफन में दाख़िल करे छॾिजो। भिटाई साहब चवंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा खरीदार, हीरे ऐं माणिक जी के सालिक लहदा सार, अदा जेके लोह कोटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो। कदुर हो शाह साहब खे त हज़रत सुल्तान औलिया जो छा मक़ाम आहे। मुंहिंजा दोस्त अॼु बि कदुर उन्हनि खे आहे जंहिंजी अल्लाह वारनि सां निस्बत ॻंढियल। ॿियो ख़बर पीर वारा हो बेपीरा हो, सुभान अल्लाह त चओ। कंहिं न कंहिं पीर सां वास्तो हूंदो ज़रूर हुजे, चओ ज़रूर, पर कंहिं चरसी पीर खां बचजो, मवाली पीर खां बचजो, ॾाढ़ी कूड़े पीर खां बचजो, बेनमाज़ी पीर खां बचजो। पीर उहो कजो जो हिकिड़ो हथ तव्हांजो वठे, ॿिए हथ सां तव्हांखे मदीने वारे सां मिलाए छॾे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, यो लुआरी शरीफ जो फैज़ साल जा साल हलंदो रहियो, पर माफ़ कजो नाराज़ न थिजो, या नाराज़ न थियो त चवां न त बस कया। जेको नाराज़ जे हथ मथे खणे, भला जेके राज़ी आहियो हथ मथे खणो, चओ सुभान अल्लाह। नाराज़ न थिजो। उन अल्लाह जे वलीअ जे फैज़ जो सिलसिलो मुंहिंजा दोस्त जारी हो। अवां जे मदीन जे शहर में हिकिड़ो मुहाणो पैदा थियो। उन मुहाणे अल्लाह जे वलीअ जो इनकार करे अल्लाह जे वलीअ ते इल्ज़ाम हणी दरगाह लुआरी शरीफ खे बदनाम कयई। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उहो पंहिंजे मौत मरियो, पर ख़ुदा वारे जो फैज़ पियो हले। अहमद मलाह साईं तव्हांजे ॻोठ जो निभागो मुंहुं में हिकिड़ो दफ़ो ॾिठो, अहिड़ो सुहिणो हो, अहिड़ो सुहिणो हो, अहिड़ो सुहिणो हो, सुहिणो 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 सफ़ा तए जहिड़ो। मूं त परे खां ॾिठो, डिॼी वियुसि।
उन अल्लाह जे वली जे दरगाह शरीफ के बदनाम कयो इन जो कम ही आहे औलिया अल्लाह जे दरगाहुनि ते इल्ज़ाम हणण तोहमतूं हणण कूड़ हणण खुदा जे वलियनि खे मुंहिंजा दोस्तो अवीज़ो बदनाम करण